अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां प्रोफेसर दीन मोहम्मद सीलरो। कोर्स ऑफ एडी सब्जेक्ट सिंधी टीचिंग, थर्ड सेमेस्टर, यूनिट 3, टॉपिक तहलीली तरीक़ो, लास्ट क्लास। शुरुआत करियूं था लतीफ़ सरकार जे हिन ख़ूबसूरत शेर सां। तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो, तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो, ऊन्हे में आणे कोन ॾींदुई को ॿियो। तहलीली तरीक़ो, सिंधी पढ़ाइण जो तहलीली तरीक़ो हेठियनि टिनि तरीक़नि ते मुश्तमिल आहे। नंबर पहिरियों लफ़्ज़नि वारो तरीक़ो, ही मेथड्स आहिनि पढ़ाइण जा। नंबर 2 जुमलनि वारो तरीक़ो। नंबर 3 आखाणियुनि वारो तरीक़ो। पहिरियों लफ़्ज़नि वारो तरीक़ो, पढ़णु सेखारण लाइ जदीद तरीक़े मुताबिक़ पढ़ण जी शुरूआति लफ़्ज़नि सां कई वेंदी आहे, माना अखरनि सां, अलफ़बे सां न, पर लफ़्ज़नि सां। उस्ताद हिकु चार्ट ॿारनि जे अॻियां पेश करे थो, जंहिंजे हिकु तरफ़ कंहिं जानवर या का शइ जी ख़ूबसूरत तस्वीर ॾिनल हुजे ऐं ॿिए तरफ़ तस्वीर जे साम्हूं वॾनि अखरनि में उन जानवर या उन शइ जो नालो लिखियलु हुजे। उस्ताद तस्वीर ॾे इशारो करे उन जे साम्हूं लिखियल नाले खे वॾे आवाज़ सां पढ़े। उस्ताद उन ई अमल खे कुझु भेरा वरजाईंदो रहे ऐं शागिर्द बि तस्वीर ॾे ॾिसी आवाज़ वरजाईंदा रहनि। अहिड़ी मश्क सां ॿार उन लफ़्ज़ ऐं उन जे आवाज़ खां चङीअ तरह वाक़ुफ़ु थी वञनि था। अहिड़े तरीक़े खे लफ़्ज़नि वारो तरीक़ो चइजे थो। मिसाल लफ़्ज़नि वारे तरीक़े जो, हाणे हिते उस्ताद अंब ते मथां माना लफ़्ज़ ते बि हथु रखंदो, वरी अंब ते हेठि तस्वीर ते बि हथु रखंदो। अंब अंब ॿ टे दफ़ा ईअं वरजाईंदो, ॿार बि वरजाईंदो त ॿार जे ज़हन में अंब अखर लफ़्ज़ बि अची वेंदो ऐं तस्वीर बि अची वेंदी। वरी बदक 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 अहिड़े तरीक़े सां ॿ टे दफ़ा वरजाईंदो, जीअं मथे ॿकिरी, वरी ॿकिरी। नंबर ॿियों जुमलनि वारो तरीक़ो। इन तरीक़े जी मदद सां ॿार जॾहिं कुझु लफ़्ज़ सवलाई सां पढ़ण जे क़ाबिल थी वञनि त पोइ लफ़्ज़नि खे मिलाए खेनि नंढा नंढा जुमला बि पढ़ाया वञनि। ईअं लफ़्ज़ खे ॿोलीअ जो यूनिट करार ॾेई उन खे आवाज़नि में विराहे ॿारनि खे पढ़णु सेखारणु ऐं पोइ लफ़्ज़ मिलाए जुमला ठाहिण वारे तरीक़े खे जुमलनि वारो तरीक़ो चइजे थो। हिन तरीक़े में उस्ताद शागिर्द खे मुकमल जुमिलो पढ़णु सेखारे थो ऐं उन जुमिले जी जुदा जुदा लफ़्ज़नि जी सुञाणप कराए थो ऐं आख़िर में लफ़्ज़नि जे मुख़्तलिफ़ आवाज़नि ऐं उन्हनि जे अखरनि जी सुञाणप कराए थो। हिन तरीक़े जे हामियुनि जो ख़्यालु आहे त हर्फ़नि वांगुरु लफ़्ज़ बि ॿारनि लाइ का ख़ासि माना या दिलचस्पी जो मर्कज़ नथा थियनि, माना रुॻी अखर अलफ़बे ते से इहे बि ॿारनि खे मज़ो न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु ॿुधंदा रहंदा आहिनि, या जुमिला या लफ़्ज़ हुननि खे पढ़ाए त हुननि खे कोई ख़ासि मज़ो न ईंदो आहे, हुननि जे लाइ उहा मीनिंग नथी रखे। पर ॿार जुमिले जो मतिलबु सवलाई सां सम्झी उन तरफ़ ध्यानु ॾियनि था। मिसाल जुमिले वारे तरीक़े जो, नंबर पहिरियों हू अंब खाए थो। हाणे हिते ॿार खे ॻाल्हि सम्झ में अचे थी त माण्हू अंब खाए थो। बदक पाणीअ में तरे थी, ॿकिरी गाहु खाए थी। नंबर चौथों असां स्कूल वञूं था। हिते आवाज़, लफ़्ज़ ऐं जुमिला टई सम्झाया वञनि था। जुमिलो जीअं असां पढ़ी वियासीं, हू अंब खाए थो, वरी पोइ ॿुधाइणो आहे त हीउ लफ़्ज़ पहिरियों लफ़्ज़ हू आहे, जीअं असां अवल लफ़्ज़ सिखी आया आहियूं, पोइ अंब आहे, पोइ खाए ऐं उन खां पोइ थो आहे। नंबर ॿिए में पहिरियों बदक लफ़्ज़ आहे, पोइ पाणीअ आहे, पोइ में आहे, पोइ तरे थो। इहे लफ़्ज़ जुदा बि ॿुधाए था सघजनि ऐं जुमिलो बि ॿुधाए थो सघिजे। नंबर टियों आखाणियुनि वारो तरीक़ो, माना स्टोरी ॿुधाइण वारो तरीक़ो। हीउ तरीक़ो तहलीली तरीक़े जी मुकमल सूरत आहे।
हिन में आखाणीअ जी सॼी इबारत हिकिड़े ई एके जी अहमियत रखे थी। शागिर्दनि खे इबारत मां जुमिला, जुमिलनि मां लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि मां अखर सेखारे कुल खां जुज़ ॾांहुं क़दम खयो वञे थो। हीउ तरीक़ो दिलचस्प थिए थो। हिन तरीक़े सां ॿारनि में ख़ुदि एतमादी पैदा थिए थी ऐं उन्हनि लफ़्ज़नि जे ज़ख़ीरे में इज़ाफ़ो थिए थो। हीउ तरीक़ो सिख्या जे जदीद तरीक़नि मंझां आहे। तहलीली तरीक़े जा ख़ासि नुक़्ता ऐं ख़ूबियूं। हिन तरीक़े खे अंग्रेज़ी में लुक एंड से बि सॾियो वेंदो आहे। नंबर ॿियो, सिंधी में ॾिसो ऐं चओ तरीक़ो बि चयो वेंदो आहे। नंबर टियों, तहलीली तरीक़े जा 3 क़िस्म थियनि था। पहिरियों लफ़्ज़नि वारो तरीक़ो, ॿियो जुमिलनि वारो तरीक़ो, टियों कहाणी वारो तरीक़ो। नंबर चौथों, ॿारनि जी सिख्या असराइती ऐं जल्दी थिए थी ऐं ॿार थोरे ई वक़्त में जुमिले खे ठाहिण ऐं आखाणी पढ़ण जहिड़ो थी वञे थो। नंबर 5, हिन तरीक़े सां ॿारनि में दिलचस्पी वधे थी। नंबर 6, ॿारनि में ख़ुदि एतमादी वधे थी। ख़ुदि एतमादी मीनिंग कॉन्फिडेंस। तहलीली तरीक़े मां कुझु सुवाल नंबर पहिरियों, तहलीली तरीक़े जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाब 3 क़िस्म आहिनि। सवाल नंबर ॿियों, तहलीली तरीक़े जे क़िस्मनि जा नाला ॿुधायो। जवाब, पहिरियों लफ़्ज़नि वारो तरीक़ो, ॿियो जुमिलनि वारो तरीक़ो, टियों आखाणियुनि वारो तरीक़ो। सवाल नंबर 3, तहलीली तरीक़े जे कहिड़े क़िस्म में कुल खां जुज़ ॾांहुं क़दम खयो वञे थो? जवाब, आखाणियुनि वारे तरीक़े में। महिरबानी, जिते बि रहो ख़ुशि रहो।